नाज़रीन, तंगवाणी लॻे डेरा सरकी पुलिस थाणे जी हद में मलक बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियण खां पोइ ॿई धुरियूं थाणे ते पहुची वयूं। रिपोर्टर मोहम्मद अली ॾाहणी मूजिबि तंगवाणी लॻे डेरा सरकी पुलिस थाणे जी हद में मलक बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियण खां पोइ ॿई धुरियूं थाणे ते पहुची वयूं। उन मौक़े ते हिकु धुर जो चवणु हो त असां फ़िरियाद खणी थाणे ते पहुतासीं त इमामदीन मलक, फरमान खोसो, निज़ामुद्दीन मलक, हक़ नवाज़ खोसो ऐं ॿियनि हथियारनि सां काह करे हमिलो करण जी कोशिशि कई, पर पुलिस बर वक़्तु कार्रवाई कंदे हथियारबंदनि जो पीछो कयो, पर हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 033337025516, तालिब हुसैन 031713109660।